तो एकड़ा महात्मा उन्हनि खे लगन लगी वही, सॼो संसार फिको थियो, एडो रस अचियो, एडो रस अचियो कि बस बुख लगंदी त ॿाहिर ईंदा, रोटी घुरंदा, वरी जंगल में हली वेंदा भजन कर। ऐं हिक लाइन भी ॻाल्हाईंदा न त 6-8 बार चवंदा राम राम। कियां? जे कोई पुछेन बाबा जी काॾे था वञो त चवंदा राम 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 राम। सनान करण तो वञा, राम 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 राम। घणा बार राम चयो? 4 बार पहिरियों, 4 बार पर। बाबा रोटी खाधी तो राम 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 राम, अञा न खाधी आ, राम 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 राम। यानी एक भी अखर व्यर्थ न वञे, ॾाढो घटि ॻाल्हाईंदा। ॾींहं में 1 बार ईंदा, बस बुख लगंदी त भोजन कर। हाणे ध्यान ॾिजो, 1 बार जी ॻाल्हि आहे। 1 बार सुबुह जो आया 10-11 बजे, दुकानदार दुकान खोलियो हो, ऐं कल एकादशी हूंदी शायद, उन्हनि खे बुख लगी हूंदी, सॼो ॾींहुं कुझु न खाधो हूंदो। बारस ते पूजन अर्चन करे पहुता, बुख लगी ॾाढी। एकादशी ते अन्न खाइण में पाप लगंदो अथव। पिछले साल तव्हांखे ॿुधायो न, हिकिड़ी एकादशीअ में 10,000 साल जी तपस्या, हिकिड़ी एकादशीअ में सॼी धरतीअ जे सोन चांदीअ जो गुलनि जो दान, हिकिड़ी एकादशी करण सां 88,000 ब्राह्मणनि खे भोजन कराइण जो लाभ मिलंदो आहे। हिकिड़ी एकादशी करण सां पितृ नरकनि में छॾिजी वेंदा आहिनि। हिकिड़ी एकादशी करण सां रिजर्वेशन थी वेंदा, उहो माण्हू स्त्री पुरुष जे कोई बि नरक न वेंदो आहे। हिकिड़ी एकादशी करण सां उनजी क़िस्मत बदिलजी वेंदी आहे, कंदे कंदे भगवान जी प्राप्ति थी वेंदी आहे। चओ हरे राम। धरतीअ में जेतिरा भी तीर्थ आहिनि, पुण्य आहिनि, सभिनि जो उनखे लाभ ईअं मिली वेंदो आहे। ॿिया भी कई लाभ आहिनि, कॾहिं पढ़ी ॾिसजो, महात्म ॿुधी ॾिसजो। तो महात्मा आया दुकानदार ते, दुकानदार खे चवण लगा राम 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 राम, बाबा कुछ खाइण जे लाइ ॾे, राम 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 राम। दुकानदार के पतो न हो, पहिरियों बार आया जी राम 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 राम। बीहो बाबा। एतिरे में ग्राहक आयो, दुकानदार पहिरियों ग्राहक निपटाईंदो, हा न, चाहे उनजो सॻो पिता साहब भी अची वेंदो, बाबा वेही रहो, पहिरियों ग्राहक खे ॾियण जो, तव्हां त घर जा आहियो, काॾे था वञो, आहे न। चओ हरे राम। बुख भी लगी हूंदी आहे, असां ॾिसंदा आहियूं शाम ताईं ये टिफिन लटकंदो आहे, पेट में कुआ था टपाजनि, पर माण्हू रोटी न खाईंदा आहिनि। अरे ग्राहक बीठा आहिनि, रोटी खाईंदा रहंदासीं, काॾे भॼी था वञूं, मरी वेंदासीं, हिकु टाइम न खाईंदासीं। चओ हरे राम। हे हरि। दुकानदार वरी ॿियो ग्राहक आयो त वरी निपटायो, और महात्मा खे लगे पियो मैं जल्दी वञा, वरी महात्मा चयो राम 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 राम, प्यारा जल्दी ॾे, राम 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 राम। दुकानदार चए तो बार बार राम राम कई मां न, राम 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 राम। बाबा बीहो जाऊं तो। एतिरे में टियों ग्राहक आयो, वरी निपटाई। संतन के चिड़ लगी, चई बाबा राम 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 राम, मां वञां तो न त राम 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 राम। दुकानदार चई बाबा नाराज न थियो, बीहो बीहो। अंदर वञी करे फुल्को भाजी खणी आयो, संतन के प्रेम सां ॾिनई, प्रणाम कयईं, सेवा कयईं, थधो लोटो जल जो भरे पियारई। संतन जे हृदय में दुआ निकती, शांति आई, भोजन सां तृप्ति थी, थधो जल पीतऊं। दुकानदार चवण लॻो बाबा हिकिड़ी ॻाल्हि पुछां, बुरो न मञिजो। राम 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 राम, हा पुछ भाई, राम 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 राम। दुकानदार चवण लॻो जेॾी महिल खां बीठा आहियो मां ॾिसां तो वेठो राम 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 राम, चुप्पी कोन्हे तव्हांखे। हिकु बार तव्हां सां राम राम कई, 1000 बार त हिते ई नालो खयो तो 15 मिंट में। चई पोइ भगवान जो नाम आ, भगवान पाण संभालन थी तो राम राम हिकु बार थींदी आहे न, राम राम कई से अता बार बार राम 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 राम। बाबा बुरो न मञिजो, हिकिड़ी ॻाल्हि चवां, राम 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 चओ भाई, राम 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 राम। संतन चयो। दुकानदार सेठ जी चवनि था बाबा तव्हांजो वेठा राम 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 लॻाए नी तो तव्हांखे राम नाम जी बीमारी थी वई आहे छा चई दुकानदार? राम नाम जी बीमारी थी वई आहे छा? संतन के चिड़ाई गुस्सो आयो, चई छा चे? राम नाम जी बीमारी? राम 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 राम। चई ॿियो वरी छा? ये बीमारी ना आहे, जेॾी महिल खां वेठा आहियो मां ॾिसां थो अहिड़ो राम 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 राम। या बीमारी ना आहे त ॿियो वरी छा आहे? बाबा जी खे गुस्सो आयो, चई भी सेठ जी तू राम नाम खे बीमारी तो चए न? हा त कंदो मुंहिंजो भगवान सीताराम शल तोखे भी इहा बीमारी लगी वेंदी। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, संतन शाप ॾिनो की वरदान ॾिनो, छा ॾिनो?
दुआ ॾिनी की शाप ॾिनो? शाप ॾिनो न, वरदान ॾिनो। मतलब तव्हांजो ध्यानु थोड़ो थोड़ो जुड़ी वियो आहे, हा न? हा, हरे राम। हाणे महात्मा त वीचारा भोजन खाई उनखे आशीर्वाद ॾेई जंगल में वञी भजन करण लगा। सॼो ॾींहुं गुजरियो, ॿियो ॾींहुं आयो, सेठ जी दुकान खोलियो, सेल्समैन झाड़ू वाड़ू लगाए साफ सफाई करे पूजा कई। एतिरे में हिकिड़ो ग्राहक आयो, सेठ जी आलू देना। सेल्समैन आया अॻिते, सेठ जी चेस तो राम 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 राम। अरे आलू तो दूं, ये तो बताओ कितने किलो दूं? सेठ जी 4 किलो। अरे भैया इसको 4 किलो आलू देना। राम 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 राम। सेल्समैन हैरान। वो ग्राहक आयो, सेठ जी बिस्किट देना। राम राम राम। भैया कौन से बिस्किट? राम 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 राम। नमकीन दूं कि मीठे दूं? राम 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 राम। सेठ जी नमकीन बिस्किट देना, इसको नमकीन बिस्किट दो। राम 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 राम। ट्यों ग्राहक आयो, सेठ जी चावल देना। कौन से दूं भैया? शरबती दूं? कौन सी दूं? दुबराज दूं या बासमती दूं? सेठ जी बासमती देना। राम 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 राम। इसको 2 किलो बासमती देना। राम 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 राम। वाइसर गोल थिया सेल्समैन जा। एक सेल्समैन हीअ बाह पकड़ी, बे सेल्समैन हीअ बाह पकड़ी ऐं अची करे चवण लगा, सेठ जी। राम 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 राम। क्या हुआ? जी सेठ जी आपको क्या हो गया? जी राम 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 राम। क्या हो गया? अरे जी सेठ जी कल याद है वो आया था। राम 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 राम। केर आयो? वो बाबा जी आयो न संत। हाँ हाँ आयो हो। पो छा थियो? राम 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 राम। सेठ जी और संत आया जैसा कल ता बहस कई, उन्हनि तव्हांखे चयो न शल भगवान कंदो, तव्हांखे भी राम नाम जी बीमारी लगी वेंदी। चई हा हा राम 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 राम। पो चई सेठ जी लगे तो तव्हांखे भी राम नाम जी बीमारी लगी वई। चओ हरे राम। आहा, सच में बीमारी त न चवण खपे, या त खुमारी आ, ये तो नशो आ, ये तो भगवान पाण हरि सिमरन में आप निरंकार। 4 ॾींहं दुकान ते न टिकियो साथ संगत। उ सेठ भी संत बणजी वियो। आहा, उनखे भी रंग लगी वियो, उनखे भी मौज अची वई, खुमारी अची वई। असां छा था करे सघूं? एतिरो ई करे था सघूं त हे अमरलाल, हे साईं झूलेलाल, जेके सिक सां तव्हां वटि अचनि था, सेवा कनि था, मंदिर ते सत्संग ॿुधनि था, प्रेम सां अचनि था, उन्हनि जी झोली भी राम नाम सां भरे छॾियो। भगवान करे शल सभिनी खे राम नाम जी बीमारी लगी वञे। चओ हरे राम।